ना। आओ ये सब अम्मा खे ॿुधाईंदसि। उन्हें तो मुझे इजाजत ॾेई छॾी आहे। बस रगो तू राज़ी थी तो निकाह कयूं। अदनान हार तू हलियो वञ हितां। आऊं हथ थी ॿधां, तू वञ। हथ न बध, मजबूर न कर। बस एक दफ़ो मूंसां गॾु घुमण हल। हल दे या ना? हाँ हाँ वो हलदसि। ठीक है, सुभाणे तैयार रह जा। क्या थे अदनान, किथे गुमसुम नहीं? यार तो अज हिकिड़ी दिल जी ॻाल्हि शेयर करण आयो आहियां। दिल जी ॻाल्हि? किथे मोहब्बत करे वेठो ही छा? सही समझो था। अच्छा, केर है उहा छोकरी? नाज़िश, तुंहिंजे स्कूल जी मास्तरियाणी। आऊं उनखे जॾहिं बि ॾिसंदो आहियां मुंहिंजी दुनिया ई बदिलजी वेंदी आहे। हू मुंहिंजे नसीब में आहे फरमत। नाज़िश वो एक बेहतरीन छोकरी है। अदनान तू एतिरो यकीन सां कीअं थो चई सघीं त नाज़िश बि तो साण ओतिरी मोहब्बत कंदी आहे जेतिरी तूं थो करीं? हू मूंखां सवाइ रही नथी सघे फरमत। जॾहिं मां उनजी अखियुनि में ॾिसां थो मूंखे लॻे थो हू बि साॻियो एहसासु महसूसु करे थी ऐं मां खेसि हासिल करण जे लाइ कुझु बि करे सघां थो। अदनान मोहब्बत में कुर्बानी भी देनी पवंदी है। आऊं कुर्बानी न ॾींदुसि। नाज़िश ते फ़क़ति मुंहिंजो हक़ आहे, ॿियो कंहिंजो बि न। जेकॾहिं नाज़िश कंहिं ॿिए खे या को ॿियो नाज़िश खे पसंदि कंदो हुजे त जेको बि मुंहिंजे ऐं नाज़िश जे विच में ईंदो उहो मरंदो। तू नाज़िश जे लाइ बेहतरीन इंसान आहीं ऐं मूंखे उम्मीद आहे त नाज़िश तो साण ख़ुशि रहंदी। ख़ुशि रहंदी, ख़ुशि रहंदी। मूंखे ख़बर हुई ॿियो केरु मुंहिंजी एहसास सम्झे न सम्झे पर मुंहिंजो दोस्त ज़रूरु सम्झंदो। आई लव यू दोस्त। मूंखे तुंहिंजी अदाउनि मां लॻंदो आहे त तूं मूंखे पसंदि नथी करीं। न अहिड़ी का ॻाल्हि न आहे। अव्हांखे ईअं छो लॻंदो आहे? आऊं त तव्हांखे बर्दाश्त। मुंहिंजे दिल में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे हलणु घुर्जे। हाँ हाँ बिल्कुलु। मैडम खे काफ़ी देर थी रही है। हेलो मैडम, हेलो। माफ़ कजो, मुंहिंजो ध्यानु ॿिए पासे। का ॻाल्हि न आहे, अव्हां वञो।
अव्हां पार्क में ईंदा ई ग़लति इरादनि सां आयो। ना भा, अचानक कुल्लो लगो। मूं तो माफ़ी भी घुरी है। अदनान हथ कढ। इन्हें गुनाह जी सज़ा मौत है, मौत। अदनान हथ कढ। मुंहिंजी कोन ॿुधने। अदनान तोखे मुंहिंजी कसम। बाबा साईं पार्क में जो कुल्लो आयो उनजो नालो वकार है। वो मार्केट में रहंदो है अकेलो। शाबाश कमदार, शाबाश। हाणे मूंखे ॿुधा त इन जी सज़ा छा हुजणु घुरिजे। बाबा साईं अहिड़े बदतमीज़ खे तो फाई हुअणु खपे, फाई। तो पोइ कमदार विझांसि तो रसो गीचीअ में। जिंदाबाद बाबा साईं, जिंदाबाद। मुख्य आखिरकार तू तो मारण चाहिए। पार्क न अंदर तू छोकरिन के कुल्ला आण दे। कसम सा बेखबरी में लगी हो। आऊं तो उते माफी भी करी चुको आया। माफी न, सजा मिलदी। सजाए मौत। एतरी गलती है करे मुखे मौत ॾींदे। बुद्धि यार, छोकरी एडी सोणी भी कोने। हाणे अच ते पाण ॿ हथ कयूं। बकवास न कर, हूं मुझी जान है, जान।
हिकु कतल बि अॻी कतल ॼाण लॻी रहियो आहे। सर पाण खे अञा पहिरें खून जो बि कातिल न मिलियो। मिलंदो, ज़रूर मिलंदो। कातिल खे बचण जे लाइ हर भेरो क़िस्मत जो साथ घुरिजे। असां ते हिकु दफ़ा क़िस्मत महिरबानी थिए त पोइ ॾिस कीअं था कातिल खे ॾींहं में तारा ॾेखारी। बॉडी खे जल्द अज जल्द पोस्टमार्टम लाइ मोकिलियो। जी सर। ही तो वो सागी छोकरो है जंहिंजे बारे में मूं ॿुधायो बाबा साईं खे। इन जो मतलब तो बाबा साईं इनके मारे छॾियो। बाबा साईं बाबा साईं वो जो पारक वारो छोकरो वकार उन गले के मारे छॾियो। मरियो अंदर मरियो। अंदर वे तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। अंदर पंहिंजी औकात न विसार। हेठि वे हेठि। बाबा साईं ये खून थियो है। अंदर चई भई न बकवास न कर। यह अखबार फाड़े छॾ ऐं मुंहिंजी अखियुनि अॻियां दफ़ा थी। हू मुंहिंजी आहे। जेको वेंदो मरंदो। अंदर हेल पाण वारी कणिक ॾाढी भली थी थी माशाल्लाह। ऐं अंबल बूर बि सुठो छॾियो आहे। तुम्हारी ख़र्च डबल थी वेली। मेहरबानी बाबा साईं मेहरबानियूं वॾियूं मेहरबानियूं। बाबा साईं हिकिड़ी ॻाल्हि चवां नाराज़ कोन थींदा? बाबा ॻाल्हि कर। बाबा साईं पाण नंढो बाबा अदनान आहे न उहो ग़लति रस्ते ते लही पियो अथव। ग़लति रस्ते ते? बाबा साईं हिकिड़ी छोकिरी आहे हुनजे पोयां पइजी वियो आहे। बाबा साईं पाण नंढो बाबा अदनान आहे न उहो ग़लति रस्ते ते लही पियो अथव। बाबा साईं हिकिड़ी छोकिरी आहे हुनजे पोयां पइजी वियो आहे। ठीकु आहे। तोखे जॾहिं चयमि कमु थी वेंदो त थी वेंदो। ठीकु आहे। अदनान ही छा वाया हरकतूं आहिनि? मां तोखे ताक़त ॾिनी, इज़त ॾिनी, तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कईसीं ऐं तूं रस्तनि ते गली गली रुसवा करी थो। बाबा मां नाज़िश खे हासिल करणु चाहियां थो ऐं मां बिना विढ़ण जे